अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। ऐं तव्हांजो पंहिंजो मिठा ख़ान। अॼु हिकु तव्हां लाइ कहाणी खणी आयो आहियां। हिकिड़ो हमरा हो, पंहिंजी भेण खे वठी रस्ते तां वञी रहियो। हलंदे हलंदे हुनखे हिकु दिलि में ख़्यालु अची वियो ऐं पंहिंजी भेण खे चवणु लॻो त अॼु पाण मुलाक़ात कंदासीं। हुन छोकिरी हुनखे इहो चयो त तूं ॾिस, तूं मुंहिंजो भाउ थो लॻीं ऐं तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर ऐं मुनासिबु कोन थो लॻे। हुन छोकिरे हुन ते ज़िद कयो, बहस कयो। छोकिरी हुनखे चयो त चलो ठीकु आहे, आउं तुंहिंजी ॻाल्हि मञां थी, पर हाणे हिते त को अहिड़ो पाणी न आहे, को अहिड़ी शइ न आहे, को किथे हलूं था अहिड़ी जॻह ते थोरो घणो झंग हुजे या को पाणी वाणी जो बंदोबस्तु हुजे, उते पाण कुझु देरि साहु बि खणंदासीं ऐं जेको तोखे कारोमो करिणो आहे तूं पंहिंजो करे वठी आ। त छोकिरे उन ॻाल्हि ते चयो चलो ठीकु आहे, हलूं था, अॻिते ॾिसूं था। हलंदे 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 ख़ासो पंधु ई निकिरी विया अॻिते। ॾिठूं खणी त उते पाणी वाणी जी सहूलियत बि को हुई, को अहिड़ो को दुॿो या को वाटर या को अहिड़ी शइ, त उते हू बीह रहिया। छोकिरे वरी पंहिंजी भेण खे चयो त हाणे पाण हिते कचहरी कंदासीं। छोकिरी जो चलो ठीकु आहे, हाणे तूं नथो मणी, को मसइलो न आहे ऐं तूं जेको आहे सो साम्हूं वञ, हितां खां हिकिड़ो सर जो तीलो पटे आहे ऐं ॼार बीठी आहे। पाण ॼार चवंदा आहियूं ख़बर सिंधी में, त उहा ॼार बीठी, उन ॼार मां चई उन मां बि हिकिड़ी टारी पटे अचे ऐं हिकिड़ो तीलो पटे आहे। हुन संदे भाउ खे मोकिलियो, छोकिरो तीलो हिकिड़ो पटे ऐं हिकिड़ी ॼार जी टारी पटे आयो आहे। त भेण चयसि कि हाणे हिन पाणी में इहो तीलो हिकिड़ो ॿोड़ ऐं मथे कढ। हुन पाणी में ॿोड़े वरी मथे कयो, हुन मां वधि में वधि चई हाणे हिन मां जेको पाणी किरे हेठि कतरा मथे करण सां, त उन मां तूं उहो पाणी जा कतरा खणिजांइ, घणा था थियनि। त हुन भाउ छा कयो, तीलो ॿोड़े ऐं मथे जेॾी महिल कयो त हुन मां को 4 को 5 कतरा किरिया। त उहे वरी हुन भेण हुनखे चयो हाणे जेका ॼारी आहे, पंहिंजो छा चवंदा आहिनि, ॼार जी टारी आहे, इहा पाणी मां ॿोड़। उहा पाणी मां ॿोड़े जेॾी महिल कढी, चई हाणे जेॾी महिल कढी त इन मां पाणी जा कतरा तूं गणिजांइ त घणा था किरनि। त हुन ॼारी टारी खे हेठि पाणी में ॿोड़े वरी जेॾी महिल मथे कढियो त उन मां त कंहिं सवें कतरा किरिया हेठि। त उहो भाऊ ॻणे बि न सघियो। त उते हुन भेण चयसि ॾिस, तव्हां मर्द आहियो, हिन तीले जी मिसाल, हिकिड़ो बि कतिरो तव्हांखे गॾु थिए थो, तव्हां पंहिंजो माना सभु कुझु विसारे छॾियो था, पंहिंजा रिश्ता नाता मिट माइट, ऐं तुंहिंजी भेण आहे, तूं मूंसां हीअ ॻाल्हि कई आहे, पर हीअ असां औरतूं जेके आहियूं इन टारी वांगुरु आहियूं। असांखे तव्हां खां वधीक हज़ारे गुना वधीक हूंदी आहे, आतिशबाज़ हूंदी आहे, पर न, असांखे पोइ बि सब्र हूंदो आहे। असां तॾहिं बि कॾहिं पंहिंजे भाउ पीउ जे लाइ अहिड़ो न सोचींदा आहियूं। सो उन ते हुन भाउ खे बि शर्म अची वियो, भेणनि जे पेर ते किरी पियो, भेण खां माफ़ी वरितईं। सो दोस्तो, अॼुकल्ह कुझु माहौल अहिड़ो हली रहियो आहे, इन जे लाइ हीअ मूं कहाणी तव्हांजे लाइ रिकॉर्ड कई आहे। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदी ऐं ख़ुदा पंहिंजे रिश्तनि जो, पंहिंजे प्यारनि जो अहसासु कयो, उन्हनि ते कॾहिं बि दाग़ न लॻाइजो पंहिंजे रिश्तनि ते। सो अॼु जी कहाणी हिते ई पूरी थी। सिंध सलामत, साथ सलामत।